अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त माहौलियाती तब्दीलीअ जा सॼी दुनिया ते असर पइजी रहिया आहिनि। दुनिया में पाणीअ जो वॾो मसइलो पैदा थियण वारो आहे। सूबा हाणे खां ई गोड़ करे रहिया आहिनि त पाणी न पियो मिले। असांखे पाणीअ जो मसइलो हल करणो पवंदो। पंहिंजे तक़रीब में वज़ीर आज़म चयो त दुनिया तस्लीम कयो आहे त पाकिस्तान ईंदड़ नसुलनि लाइ कोशिशि करे रही आहे। पाकिस्तान जी मेज़बानी हेठि माहौलियात जे आलमी ॾींहं ते इस्लामाबाद तक़रीब में चीनी सदर पंहिंजे पैगाम में चयो आहे त चीन पाकिस्तान सां गॾिजी माहौलियाती मनसूबनि ते कमु करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ हवाले करी ऐं मरियम नवाज़ वरी नून लीग PP हवाले कई। ॿिन्ही पार्टियुनि विच में निकाह बि थियो, बाद में तलाक थी वई। लॻे थो मौलाना फज़लुर रहमान जा शुआरा सुठा न हुया। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरीअ चयो त मौलाना फज़लुर रहमान जो असुलु कमु बि निकाह पढ़ाइणु आहे। सियासत संदसि वस जी ॻाल्हि न आहे। अपोज़िशन विखरियल आहे, उन बावजूद बि असां मुख़ालिफ़ धुर सां सुठा लाॻापा रखिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह आवाम दोस्त बजट ठाही। अटे लटे अॼु ऐं रोज़गार लाइ वाइदो बि हर दौर में पाड़ियो। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टीअ जो मुआइशी पॉलिसियूं ई मुल्क खे अॻिते वठी वञी सघनि थियूं। साॻे धुर जूं पॉलिसीज़ नाकाम थी वयूं आहिनि। पीपल्स पार्टीअ खां पोइ मुस्लिम लीग नून बि कोरोना रिलीफ रिपोर्ट ज़ाहिर करण जो मुतालबो करे छॾियो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त 1200 अरब जी वॾी रक़म ते ऑडिट रिपोर्ट पब्लिक थियण खां रोकी पई वञे। नए माली साल 2021 ऐं 2022 जी बजट 11 जून ते पेश कई वेंदी। 20 अरब रुपयनि जे टैक्स छूट ख़तमु करण जो इम्कान ईंदड़ बजट जो काथो 8000 अरब रुपयनि जी लॻभॻि हूंदो। नवाब शाह प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी मरहूम सैयद अली मोहम्मद शाह लकियारीअ जी पहिरीं वरसी संदसि ख़ानदान पारां कोरोना सबबि सादगीअ सां मरकज़ी इमाम बारगाह मोहिनी बाज़ार नवाब शाह में मल्हाई वई। वरसीअ जे मौक़े ते अली मोहम्मद शाह जे भाउ अरबाब शाह चयो त अली मोहम्मद शाह ग़रीब माण्हुनि सां मोहबत कई ऐं हुन ग़रीब साथी नड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। शिया उलमा काउंसिल जे अॻुवाण मोहम्मद हुसैन चांडियो चयो त अली मोहम्मद शाह लकियारी बेबाक बहादुर सहाफ़ी हुयो। अली मोहम्मद शाह लकियारी पंहिंजे कलम ज़रिए ग़रीब माण्हुनि जी मदद कई। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारे 7 जून खां शुरू थींदड़ पोलियो ख़िलाफ़ ख़ुसूसी मुहिम जो इफ़्तिताह कयो। डिप्टी कमिश्नर आफ़िस जे दरबार हाल में मुनक़िद थियल इफ़्तिताही तक़रीब में डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र वालिदैन खे अपील कंदे चयो त सूमर ॾियारे खां शुरू थींदड़ पोलियो ख़िलाफ़ ख़ुसूसी मुहिम दौरान पंहिंजे 5 सालनि ताईं उमिरि जे समूरनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा ज़रूरु पियारियो। दादूअ जे इलाइक़े मुर्कपुर जे रहवासी इम्तियाज़ अली सोलंकी, नेक मोहम्मद सोलंकी, फयाज़ सोलंकी, ज़ाहिद अली ऐं ॿियनि नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते उन्हनि चयो त पप्पू सोनारो औरंगज़ेब पठाण जा तालका काज़ी अहमद में सिरुनि जा भठा आहिनि। भठे ते मज़दूरी करण लाइ असांजे बिरादरीअ जे माण्हुनि नज़ीर अहमद सोलंकी ऐं मोहम्मद अली सोलंकीअ खे दादूअ मां वठी आया, जंहिंखे उन्हनि अगवा करे गुम करे छॾियो आहे। हाणे उन्हनि खे आज़ादु करण लाइ 7 लख घुरी रहिया आहिनि। उन्हनि चयो त काज़ी अहमद थाणे जी पुलिस एहलकार ASI करीम बख़्श लाखो बि उन्हनि सां मिलियल आहे। उन्हनि SSP नवाब शाह खां मुतालबो कयो आहे त असांजे माण्हुनि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं असांखे मुसलसल 6 ॾींहं थी विया आहिनि ऐं एहतिजाज करे रहिया आहियूं, पर इंसाफ़ नथो मिले। तालके सकरंड जे अज़ीम कॉलोनीअ जे रहवासी ओड बिरादरीअ जे औरत ऐं मर्द सुधीर, मंज़ूर, गुडो, किरशन, दिलदारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त 3 महीना अॻु बासर, किरशन, लक्ष्मण, नानक, बबलू ऐं वापारी राम असांजे घर मां ज़बरदस्ती दाख़िल थी असांजी 13 वरियनि जी न्याणी ममता खे अगवा करे विया आहिनि। हुननि चयो त बासर ख़िलाफ़ सकरंड थाणे ते FIR दाख़िल थियल आहे, जॾहिं त पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करण बैदि रिश्वत वठी छॾे ॾिनो आहे। हुननि चयो आहे त असांजी न्याणी नाबालिग आहे, जॾहिं त 3 महीननि में उनखे कोर्ट में पेश न कयो वियो आहे। हुननि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे न्याणी बाज़ियाब कराई ॾिनी वञे। तालके सकरंड जे ॻोठु गुलाम रसूल उनड़ जे रहवासी हाजी मक्सी औरत ऐं मासूम ॿारनि सां गॾु नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त मुंहिंजो न्याणो आसिफ़ पंहिंजे भाउ अयाज़ सां गॾिजी मुंहिंजे गैर मौजूदगीअ में मुंहिंजे घर में दाख़िल थी मुंहिंजी घरवारी मिसमात ज़ीनत खे लोही सरियनि ऐं ॾंडनि सां
धक हणी सख़्तु ज़ख़्मी कयो, जंहिं सबबि मुंहिंजी घरवारीअ जूं ॿई टंगूं ऐं ॿाहूं भॼी पयूं आहिनि, जेका हिन वक़्तु सीरियस हालत में अस्पताल में दाख़िल आहे। हुन चयो त मां खॾहर थाणे ते शिकायत दाख़िल कराइण लाइ वयुसि, लेकिन SHO मिलण लाइ तयारु न आहे। हिन वक़्तु मज़कूर जवाबदार असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं उहा ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुन मुतालबो कयो त मज़कूर बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।